बरसात या तकलीफ़ुनि जो जेको टाइम आहे इन में मां हिते अचां पियो हाणे तक़रीबन ॿ टे ॾींहं रहां पियो। सो बहरहाल ॾिसूं पिया जेका तकलीफ़ एतिरी आहे माना असांखे दिलि में जेको बि मां घुमियो आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे जेका मुंहिंजी स्टडी आहे ईअं लॻंदो आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो हुयो त माण्हुनि जी जॾहिं लॾ पलाण थी त शायदि जेके मां वटि पुराणे वीडियो ॾिसंदो आहियां शायदि उन खां बि वधीक ई अजीब मंज़र आहे हीअ ऐं ख़तरनाक मंज़र आहे। त हिते जे माना सरदार जाम तमाजी साहब मीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह MNA इहे कोशिशि वठनि त यकीनन काज़ियुनि बची बि वेंदो ऐं हिननि जी सहायता बि थी वेंदी। ऐं ख़ासि तौर ते त मां अपील कंदुसि बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं बीबी आसफा साहब खे त उहे कुझु कनि। ॾिसो तव्हां पाण ॾिसो भई छा आहे माना एतिरो पाणी त असां पंहिंजी जेतिरी उमिरि आहे असांजी असां त कॾहिं बि कोन था पर मां सम्झां जेके 70-80 साल वारा माण्हू आहिनि उन्हनि खां बि पुछूं था त उहे बि चवनि था त अहिड़ो मंज़रु असां कोन ॾिठो आहे। हा ख़तरनाक आहे ख़तरनाक आहे। इज़त वारा माण्हू शरीफ़ माण्हू अच्छा कपिड़ा पाइण वारा माण्हू तव्हां ॾिसो उहे अची रोडनि ते वेठा आहिनि। एॾी ॾुख वारी ॻाल्हि उन्हनि जे दिलि में छा हूंदो। मां चवां थो हुकूमत खे त बिल्कुलु तव्हां ते फ़र्ज़ु आहे लाज़िम आहे इंसानियत जी ख़िदमत करणु छो त इहा वॾे में वॾी इबादत आहे ऐं असां खां बि जेको पुॼे पियो असां पंहिंजे यूसी में अहमदबुगियो में या पंहिंजे ॻोठ में कयूं पिया पर हुकूमत ते त लाज़िम आहे त जीअं सिंध हुकूमत आहे त पूरी सिंध लाइ करे जीअं वफ़ाक़ आहे त पूरे पाकिस्तान लाइ करे पर ख़ासि तौर ते हिन शहर लाइ सरदार जाम तमाजी उन्नर साहब खे चवंदासूं त उहे तमामु वधि में वधि कोशिशि कनि पाण राति ॾींहुं कोशिशि कनि ऐं मीर ग़ुलाम मुस्तफ़ा शाह कोशिशि करे त माना जीअं माण्हुनि जो कुझु सहायता थिए। हाणे जेके इज़त वारा माण्हू उन्हनि जा घर निकिरी ऐं मां तव्हांखे ॿुधाए छॾियां हिकिड़ी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो उहा तव्हां पंहिंजे रिकार्ड में रखिजो त जेके 100 साल जा ॻोठ हुया उहे ख़तमु थी विया उहे माना पंहिंजी जाग्राफ़ी हालत मां निकिरी करे हाणे इहे माण्हू शहरनि ॾे शिफ्ट थी वेंदव। इहे ॻोठ उन्हनि जा हाणे इहे न माण्हू वेहंदव छो त इहे माण्हू सम्झी चुका आहिनि त हीअ जेके ॻोठ ड्रही विया आहिनि हाणे हिते वेहणु फज़ूल आहे त हुननि जी जेका उतां जी जेको 100 साल जेके माण्हू रहिया आहिनि उनजो ॻोठ छॾणु केॾो न केॾो दर्दनाक मंज़रु हूंदो। ऐं ॾिसो पिया असां मां ॾिठो त वीचारा बंदि ॾियनि पिया ओसि ताईं वञी पाणी पहुतो आहे त पोइ काज़ियुनि हंधि बि नथो बचे इहे बि ॻोठ नथा बचनि त हिते किरोड़ किरोड़ या ॿ किरोड़ या बंगला आहिनि त इहे माण्हू वरी किथां ठाहे सघंदा। दिली ॾुख एतिरो आहे जे माना चवां पियो त उहो मां न ॻाल्हाईंदुमि जेको मुंहिंजे दिलि में आहे उहो जे ॻाल्हाईंदुमि त उहो शायदि निगेटिव थी वेंदो। तंहिंजे करे मां पॉज़िटिव ई ॻाल्हाईंदुसि पॉज़िटिव मैसेज ॾींदुसि त जीअं कंहिंजो कमु